सिंधी भाषा इंसान विचारनि जो हिकिड़ो पुतलो आहे। ही शरीर खाली केसिंग आहे, इहो हिकिड़ो वाहन आहे, वेहिकल आहे। जीअं वीचार हूंदा तीअं ही शरीर हलंदो। वीचारनि सां ई इंसान जी सुञाणप आहे। वीचारनि सां ई शख्सियत पर्सनैलिटी ठहंदी आहे। ॿी हिकिड़ी ॻाल्हि आहे त इंसान हिकिड़ो सामाजिक प्राणी बि आहे। ही इज़ अ सोशल एनिमल। मतिलबु हिकिड़ो माण्हू सभु कमु कोन करे सघंदो। इंजीनियर डॉक्टर जो कमु कोन करे सघंदो, डॉक्टर इंजीनियर जो कमु कोन करे सघंदो, पर ॿिन्हिनि खे वेही करे ॻाल्हियूं ॿोलियूं जॾहिं कंदा, पाण में वीचारनि जी ॾे वठि वठंदा त हिक ॿिए जा कम आसान थींदा। ऐं इहा वीचारनि जी ॾे वठि एक्सचेंज, हिन खे ई चवंदा आहिनि भाषा या लैंग्वेज। पोइ हिन में अखर ईंदा, इन में गेस्चर्स ईंदा, इशारा ईंदा, इन में एक्सप्रेशन्स ईंदा, इन में सिम्बल्स ईंदा, सभु मिलाए भाषा ठहंदी आहे। भाषा जेतिरी पुराणी ओतिरा उन में मज़ो हूंदो आहे। उहा लज़तदार हूंदी आहे, उन में मिठास हूंदी आहे, उन में संस्कृति हूंदी आहे, उन में चाड़ो हूंदो आहे, हिक ॿिए खे अपलिफ्ट करण जी स्पिरिट हूंदी आहे। सिंधी भाषा बि हिकिड़ी पुराणी भाषा आहे। सभिनी खां प्राचीन आहे संस्कृत। संस्कृत खे देवनि देवताउनि जी भाषा बि चवंदा आहिनि। संस्कृत में फिलॉसॉफी, गॉड रिलेटेड थॉट्स इहे आसानीअ सां एक्सचेंज कया वेंदा आहिनि। सिंधी बि क़रीबन 70% संस्कृति आहे ऐं इहा क़रीबन 7000 साल पहिरियों सिंधीअ जी डेवलपमेंट शुरू थी। सिंधीअ काफ़ी उतार चढ़ाव ॾिठा आहिनि। हिन भाषा में चेंजिस थिया, मॉडिफिकेशन्स थिया, हिन जी स्क्रिप्ट बदिली वई, घणा ई उतार चढ़ाव, पर तंहिंखां पोइ बि हीअ हिकिड़ी मिठी भाषा आहे। हिन में संस्कृतीअ जी महक आहे। विरहाङे खां पोइ सिंधियुनि जे साम्हूं हिकिड़ी समस्या हुई, पंहिंजी भाषा बचायूं, पंहिंजी संस्कृति बचायूं कि न पंहिंजा पाण खे पुख़्तो ठाहियूं, पंहिंजा वापार ठाहियूं। उन्हनि पंहिंजी भाषा खे पोइते करे पंहिंजा वापार वधाया, सक्सेस थिया, कामयाब थिया। उन टाइम ते केतिरियूं फिल्मियूं हुयूं जंहिंमें सिंधी मिमिक्री कई वेंदी हुई। हिकु स्पिरिट इहा हुई, सिंधीअ ते थोरो मज़ाक बि उॾाई वई, इन करे सिंधी थोरी पुठिते रहिजी वई। मां पाण मराठी मीडियम में पढ़ियुसि, मराठी स्कूल में वियुसि, मराठीअ में वापार कया ऐं मां मराठी थी वियुसि। पर पोइ थोरो सेटल थियण खां पोइ सोचियो त हिकु दफ़ो पंहिंजी भाषा खे निहारियूं। थोरा किताब पढ़िया, थोरा गीत ॿुधा, थोरा सत्संग ॿुधा ऐं मूंखे ख़बर पई काफ़ी डेप्थ में मां कोन वञी सघियुसि, पर तॾहिं बि मूंखे उहा संस्कृतीअ जी महक, उहा मिठास सिंधीअ में वापसि मिली। इंग्लिश में मान शान वॾाई ॾेखारणु ॾाढो सवलो आहे, तीअं सिंधीअ में प्यार मोहबत वधाइणु ॾाढो सवलो आहे। इहो हिकिड़ो इनबिल्ट प्रोग्राम आहे असांजी लैंग्वेज में। सिंधीअ में ज्ञान आहे, सिंधीअ में भक्ति आहे, सिंधीअ में वापार करण जी कला आहे। हिकिड़ी हठाई स्क्रिप्ट सिंधियुनि जी अलॻि सां आहे। माना हट खे यानी कि बिज़नेस खे एतिरो इम्पोर्टेंस ॾिनो वियो हुयो पहिरें ज़माने में। त सिंधी माण्हू ॿियनि भाषाउनि खे जल्दी आत्मसात कंदा आहिनि, छाकाणि सिंधी रिच लैंग्वेज आहे, शाही लैंग्वेज आहे। इन में 52 अखर आहिनि, उर्दूअ में 35 आहिनि, इंग्लिश में त ख़ाली 26 आहिनि। इंग्लिश वारे खे उर्दू ॾुखी आहे, उर्दूअ वारे खे सिंधी ॾुखी आहे, पर सिंधीअ वारे खे ॿियनि भाषाऊं आसान आहिनि। पर सिंधी बि आसान आहे सिंधीअ वारनि खे, त छो न असां सिंधीअ खे वधारियूं, छो न असां सिंधीअ में ॻाल्हायूं। जॾहिं असां नालो गिणंदा आहियूं, चवंदा आहियूं भई ॿेड़ा ई पार, त इन 2 अखरनि में, सिंधी अखरनि में पंहिंजो पाण हिकिड़ी स्पिरिट अची वेंदी आहे। असां सक्सेस महसूसु कंदा आहियूं पंहिंजे अंदर में। त असां इहा मिठी भाषा खे थोरो वधायूं, इन ते अञा थोरो अभ्यास कयूं ऐं पंहिंजे जीवन में उतारियूं। धन्यवाद।